सिंधी फिल्म जे शाइक़ीन लाइ सिंधी फिल्म जो मुख़्तसिर तारीफ़ ॾे अॼु जेका मां फिल्म तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां उन जो नालो आहे चांडो। इन फिल्म जो फिल्म साज़ हुयो सरदार अल्ताफ़ हुसैन ऐं डायरेक्टर A.Q. पीरज़ादा साहब। A.Q. पीरज़ादा जी बहितरीन फिल्म में चांडोकी, महबूब वेठा, सोरठ ऐं बादल बरसात आहिनि। इन फिल्म जा मरकज़ी किरदार मुश्ताक जंगेज़ी, महापारा ऐं कुर्बा जा हुआ। फिल्म चांडोकी जो शायर रशीद अब्दुल्ला, मूसीकार ग़ुलाम अली ऐं ॻाइणनि में रुडालीला ऐं मोहम्मद यूसुफ। चांडोकी फिल्म तमामु कामयाबु फिल्म हुई। हिन फिल्म जा गाना तमामु घणा रेडियो थिया ऐं आम ॿुधंदड़नि ताईं तमामु घणो मशहूरु थिया। वञन परे मूंखां हथड़ो छॾाए, वञन परे मूंखां हथड़ो छॾाए, कर न जुदाए मुंहिंजी दिलड़ी वसाए, वञन परे मूंखां हथड़ो छॾाए। असांजी चैनल खे पाण बि ॾिसो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। सिंधी ॿोली जो मुनफ़रिद यूट्यूब चैनल शाह लतीफ़ खावड़ी टीवी।